मेहर भंड मोहल्ला जा रहवासी हामिद अली पाही, मोहम्मद सिद्दीक, मोहम्मद हुसैन सदाम, गुलाम मुस्तफ़ा पाही ऐं ॿियनि नेशनल प्रेस क्लब मेहर पहुची ज़रई ज़मीन ते कब्ज़ो कंदड़ ऐं हमिलो कंदड़ जवाबदार गिरफ़्तार न करण ख़िलाफ़ एहतिजाज कंदे आहियूं त 3 महीना अॻु असांजी ज़रई ज़मीन ते कब्ज़ो कंदड़ रिंद बिरादरी जे हथियारबंदनि हमिलो करे गोलियूं हणी असांजे 3 ॼणनि खे मरणी कयो हुयो, जेके हिन वक़्त ताईं ज़ेर इलाज आहिनि। हुननि चयो त असां मथां हमले ऐं झेड़े जे केस में ॼाणायल मुख्य जवाबदार मुख़्तियार रिंद खे पुट गुल मोहम्मद थाणे जी हद मां पुलिस गिरफ़्तार करे नामालूम हंधि मुंतक़िल करे छॾियो आहे। हुननि चयो त असांखे ख़दशो आहे त दादू पुलिस जवाबदारनि खां पैसा वठी जवाबदार खे छॾे ॾींदी। हुननि चेताव ॾींदे चयो त अगरि पुलिस असांजे हमले में मुलविस जवाबदार खे छॾे ॾिनो त असीं मेहर इंडस हाईवे ते धरणो हणंदासीं। वधीक ख़बरुं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची